वज़ीर-ए-आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी है। इजलास में 15 नुकाती एजेंडा सियासी, मुआशी ऐं कोरोना सूरत-हाल ते गौर विचार कयो पियो वञे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी है। इजलास में 15 नुकाती एजेंडा सियासी, मुआशी ऐं कोरोना सूरत-हाल ते गौर विचार कयो पियो वञे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो वज़ीर-ए-आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी है। इजलास में 15 नुकाती एजेंडा सियासी, मुआशी ऐं कोरोना सूरत-हाल ते गौर विचार कयो पियो वञे। वज़ीर-ए-आज़म इमरान खान के सिविल सर्विस रिफॉर्म्स ते ब्रीफिंग ॾिनी वई। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ टीवी जो ब्यूरो चीफ कुर्बान लाइन असां सां लाइन ते मौजूद है। जी कुर्बान, छा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। ठीक है, वज़ीर-ए-आज़म इमरान खान की सदारत में वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू है। अॼु के इजलास में हींअर जेका सूरत हाल है उहा इहा है तो PTM जो जो मुज़ाहिरो है इलेक्शन कमीशन ॿाहिरां उन हवाले से जेका सियासी सूरत हाल पैदा थे पई उन ते गौर कयो वेंदो। इन हवाले से इहो भी चई सघिजे थो तो घरू वज़ारत में एक सेल क़ाइम कयो वियो है। काबीना तरफां उनके हिदायतूं जारी कयूं वेन तो कोशिश इहा थियणु घुरिजे तो इस्लामाबाद में का भी गड़बड़ वारी सूरत हाल पैदा न थियणु घुरिजे। जेकॾहिं PTM तरफां या उन कारकुन तरफां जेकॾहिं गड़बड़ वारी सूरत हाल पैदा कई वञे तो उन खिलाफ़ कार्रवाई के लिए भी तैयारियूं मुकम्मल कयूं आहिनि। हींअर काबीना जो इजलास इन हवाले से जारी है। इन बाबत जेका भी सूरत हाल नई पैदा थे पई उन ते गौर कयो वेंदो नई सूरत हाल के हवाले से फैसला कया वेंदा। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।